ही प्रोग्राम यूनाइडो यूरोपी यूनियन सिंध हुकूमत ऐं थरदीप रूरल डेवलपमेंट प्रोग्राम जे सहकार सां शुरू कयो वियो आहे। जेके बि माण्हू पंहिंजो कारोबार शुरू करणु चाहिनि था या हलंदड़ कारोबार खे वधाइणु चाहिनि था त हिन प्रोग्राम मां माइक्रो ग्रांट हासिल करे सघनि था। अगरि तव्हां हिन में रजिस्ट्रेशन कराइणु चाहियो था त 10 अगस्त 2026 पंहिंजा डॉक्यूमेंट्स जमा कराइण जी आख़िरी तारीख़ आहे। डॉक्यूमेंट्स जमा कराइण जो या दरख़्वास्तूं जमा कराइण जो तरीक़ेकार बिल्कुलु सिंपल आहे त तव्हां बिस्मिल्लाह रहमान रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे ख़ुशि हूंदा, ख़ैरियत सां हूंदा। अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे हिकु माइक्रो ग्रांट प्रोग्राम जे हवाले सां मालूमात ॾियण वारो आहियां। ही प्रोग्राम पहिरियां त सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में हली चुको आहे, पर हिन वक़्तु जेको आहे ज़िले थरपारकर जे माण्हुनि जे लाइ माइक्रो ग्रांट प्रोग्राम जो इफ़्तिताह कयो वियो आहे ऐं शुरूआति कई वई आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ माण्हुनि खे, जंहिंमें मर्द तोड़े औरतूं शामिलु आहिनि, नौजवाननि खे जेको आहे कारोबार करण जे लाइ माइक्रो ग्रांट ॾिनी वेंदी। मतिलबु उन्हनि खे रक़म ॾिनी वेंदी ऐं जेको आहे उहे उन रक़म मां मुख़्तलिफ़ क़िस्म जा कारोबार करे सघनि था ऐं उहे ई कारोबार करे सघनि था जेके हिन प्रोग्राम में शामिलु हूंदा। हीअ जेका रक़म आहे 10,000 यूरो पाकिस्तानी 33 लख रुपयनि ते मुश्तमिल आहे, जेका माइक्रो ग्रांट ॾिनी वेंदी। ऐं हिन वक़्तु जेको आहे थरपारकर ज़िले सां तालुक़ु रखंदड़ माण्हू जेको आहे हिन प्रोग्राम जे लाइ पंहिंजी रजिस्ट्रेशन कराए सघनि था। यादि रखो त हीउ को कर्ज़ु न आहे, हीउ हिकु माइक्रो ग्रांट आहे, मतिलबु तव्हांखे माली मदद आहे ऐं हिन माली मदद मां तव्हां पंहिंजा नंढे पैमाने ते या वॾे पैमाने ते कारोबार करे सघो था या पंहिंजे हलंदड़ कारोबार खे पिणु वधाए सघो था। हाणे हिन प्रोग्राम में शामिलु थियण जे लाइ कहिड़ा कहिड़ा कारोबार ॿुधाया विया आहिनि जेके तव्हां हिन रक़म मां करे सघो था ऐं उन सां गॾु या जेके कारोबार करे रहिया आहियो त उन्हनि खे बि तव्हां वधाए सघो था। उन्हनि कारोबारनि जी तफ़सील मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां, पर सभ खां पहिरियां दोस्तों इहो चवंदुसि त अगरि तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त चैनल खे ऐं असांजे हिन पेज खे ज़रूरु फॉलो कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, छाकाणि त हिन क़िस्म जा मुख़्तलिफ़ जेके मालूमाती वीडियोज़ आहिनि तव्हां असांजे हिन पेज ते ऐं असांजे चैनल ते ॾिसी सघो था। त जेका माइक्रो ग्रांट ॾिनी वेंदी उहा थरदीप रूरल डेवलपमेंट प्रोग्राम तरफ़ां ॾिनी पई वञे, जंहिंमें रजिस्ट्रेशन कराइण जी जेका आख़िरी तारीख़ आहे उहा 10 अगस्त 2026 आहे। हिन में जेके कारोबार शामिलु आहिनि जेके तव्हां करे सघो था उन्हनि जी मुख़्तसिर तफ़सील मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां, जंहिंमें ज़राअत ऐं जदीद फार्मिंग शामिलु आहे, फूड प्रोसेसिंग शामिलु आहे, खीर ऐं गोश्त सां लाॻापियल कारोबार शामिलु आहिनि, सिलाई कढ़ाई ऐं हथ जो हुनुर शामिलु आहे, ऑनलाइन ऐं कंप्यूटर सां IT सां रिलेटेड जेके कमकार या कारोबार आहिनि उहे तव्हां करे था सघो, सियाहत ऐं महिमान नवाज़ी, इन सां गॾु सफ़ाई ऐं माहौल दोस्त कारोबार, सिहत ऐं तइलीम सां लाॻापियल ख़िदमतूं, मोबाइल रिपेयरिंग या कंप्यूटर रिपेयरिंग ऐं ॿिया केतिरा ई नंढा कारोबार पिणु शामिलु आहिनि जेके तव्हां इश्तिहार में या जेको हिन जो जेको पोस्टर जारी कयो वियो आहे उन में ॾिसी पढ़ी सघो था। ही प्रोग्राम यूनाइडो यूरोपी यूनियन सिंध हुकूमत ऐं थरदीप रूरल डेवलपमेंट प्रोग्राम जे सहकार सां शुरू कयो वियो आहे। जेके बि माण्हू पंहिंजो कारोबार शुरू करणु चाहिनि था या हलंदड़ कारोबार खे वधाइणु चाहिनि था त हिन प्रोग्राम मां माइक्रो ग्रांट हासिल करे सघनि था। अगरि तव्हां हिन में रजिस्ट्रेशन कराइणु चाहियो था त 10 अगस्त 2026 पंहिंजा डॉक्यूमेंट्स जमा कराइण जी आख़िरी तारीख़ आहे। डॉक्यूमेंट्स जमा कराइण जो या दरख़्वास्तूं जमा कराइण जो तरीक़ेकार बिल्कुलु सिंपल आहे त तव्हां थरदीप रूरल डेवलपमेंट प्रोग्राम जी जेको ऑफिशियल वेबसाइट आहे उन ते विज़िट कयो। उन ते जीअं ई विज़िट कंदव त उन ते ही इश्तिहार बि मौजूदु आहे ऐं उतां ई तव्हां पंहिंजो दरख़्वास्त फॉर्म बि डाउनलोड करे सघो था। या TRDP थरदीप रूरल डेवलपमेंट प्रोग्राम वारनि जी जेका थरपारकर मिठीअ में ऑफिस आहे, हेड ऑफिस, उते वञी करे तव्हां हिन प्रोग्राम बाबति तफ़सीली मालूमात बि वठी सघो था। दरख़्वास्त फॉर्म तव्हां जेको आहे मां तव्हांखे हिकिड़ो भेरो ॿीहर ॿुधाईंदो हलंदुमि त थरदीप रूरल डेवलपमेंट प्रोग्राम जी जेको ऑफिशियल वेबसाइट आहे उन ते तव्हां विज़िट कंदव, उते तव्हां इश्तिहार बि पढ़ी सघो था ऐं हिन इश्तिहार में इन खां अलावा ॿिया बि खोड़ कारोबार ॿुधायल आहिनि जंहिंमें तव्हां रजिस्ट्रेशन कराए सघो था या अप्लाई करे सघो था। त ही माइक्रो ग्रांट प्रोग्राम आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके पसमानदा इलाइक़ा आहिनि, सिंध जा बहिराड़ीअ जा इलाइक़ा आहिनि, पर हिन वक़्तु जेको प्रोग्राम आहे इहो थरपारकर ज़िले जे माण्हुनि जे लाइ आहे, जंहिंमें मर्द तोड़े औरतूं नौजवान पंहिंजे कारोबार शुरू करण जे लाइ इहे माइक्रो ग्रांट हासिल करे सघनि था। हिकिड़ो भेरो ॿीहर ॿुधाईंदो हलां त हीउ को कर्ज़ो न आहे, हीअ माइक्रो ग्रांट आहे, मतिलबु तव्हांखे माली मदद ॾिनी वेंदी मुख़्तलिफ़ इदारनि जे तरफ़ां जंहिंसां तव्हां पंहिंजा
मुख़्तलिफ़ कारोबार करे सघो था, पर उहे ई कारोबार जेके हिननि इदारनि तरफ़ां ॿुधाया विया आहिनि ऐं उहे कारोबार तफ़सील सां हिन इश्तिहार में पिणु ॿुधायल आहिनि। मुख़्तसिर तफ़सील मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां त कहिड़ा कहिड़ा कारोबार आहिनि। इन खां अलावा बाक़ी जेके कारोबार आहिनि उहे तव्हां इश्तिहार में ॾिसी ऐं पढ़ी वठो। अप्लाई करण जो तरीक़ेकार हिकिड़ो भेरो ॿीहर ॿुधायां त तव्हां थरदीप रूरल डेवलपमेंट प्रोग्राम जी वेबसाइट ते वञी करे हिन इश्तिहार खे पढ़ी सघो था ऐं उतां ई दरख़्वास्त फॉर्म डाउनलोड करे उनखे भरे करे थरपारकर मिटीअ में जेका हेड ऑफिस आहे TRDP वारनि जी, उते वञी करे पंहिंजूं दरख़्वास्तूं 10 अगस्त 2026 ताईं जमा कराए सघो था। उमेदु आहे हिन प्रोग्राम मां खोड़ माण्हू असांजा मुस्तफ़ीद थींदा, फ़ाइदो हासिलु कंदा ऐं हिन क़िस्म जा वधीक मालूमाती वीडियो ॾिसण लाइ असांजे पेज खे ज़रूरु फॉलो कंदा। वॾी महिरबानी।